नाज़रीन, रतो देरो में क़ुर्बानीअ जी ईद वेझो ईंदे ई माल पिड़नि ते ख़रीदारनि जी रश वधी वई आहे। ख़रीदारनि जो चवणु आहे त गुज़िरियल साल जी भेट में हिन साल जानवरनि जा अघ ॿीणा थी विया आहिनि। वधीक तफ़सील ॾिसूं था पहलवान जोयो जी हिन रिपोर्ट में। पूरे मुल्क जियां रतोदर में भी कुर्बानीअ वारी ईद वेझो ईंदे ई मालपीड़ीअ ते ख़रीदारनि जी रश लगी वई। रतेदरे समेत आस पास जे नंढनि वॾनि शहरनि खां माण्हू कुर्बानी करण लाइ जानवरनि जी ख़रीद करण लाइ हिते अची रहिया आहिनि। इन सिलसिले में ख़रीदारनि ऐं वापारियुनि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त हिसाब सां आया आहियो तो तमामु महांगे हुजत महांगे थी विया, पर मजबूरी आहे 12 महीने उज़ा करणी आहे। कहिड़ी हालत में करणी आहे, महंगी जी या सस्ती जी। वरितो आहे 1.5 लख ते में वरिती आहे। बेहतरीन अल्लाह जी महिरबानी सां अल्लाह ताला क़बूल फरमाए। तेज़ लगी पई आहे सफ़ा जेके वापारी आहिनि तो उहे माल ख़रीद करे था सघनि। बाक़ी उज़ाई वारा लाज़मी आहे, प्यारी शइ वठणी आहे। हे मालिक आहिनि कोई मां ढोर वरिता अथमि 2,80,000 ते 2 ढोर, त एॾी तेज़ाई लगी पई आहे जो की चवां को अॼु वठी नथो सघे। हर को पर चए थो महांगा पा काॾे वञे माण्हू। अल्हम्दुलिल्लाह हर शइ महांगी आहे, अलाह कंदो सस्ता बि ॾिसंदासीं। अल्हम्दुलिल्लाह कुआं वरितो अथसि 95 में। अल्हम्दुलिल्लाह ईद उल अज़हा जी ख़रीदारी पई हले, उन लाइ चयोसीं त को ढोर ॾिसूं, पर मार्केट में अघु तमामु चोट चढ़ियल आहिनि ऐं महांगाई बि आहे। उहो पर इंशाअल्लाह को सुठो ढोर मिलियो त उहो वठंदा। हिकिड़ो ढोर वरितो आहे, हिकिड़े ढोर जी अञा आहे ज़रूरत, उहो 140 ते वरितो आहे। न आहे उहा जीअं बाज़ार हूंदी आहे उहा न आहे। हा दरमियानी आहे, थोरो घटि आहे। ढोर जी क़ीमत 60 ते वलाई 50 60 70 हिते 80 ताईं 90 लख ते वञे थो पियो। हा सुठो असां 2 टे खपायासीं। 100 ॾियो 500 ॾियो, न त बाबा लेसन ॾियो, हीअं ॾियो, कार्ड ॾियो, फिरान ॾियो, हाणे ढोरनि जो लेसन काॾां आणियो भाई। राहदारी असां वटि आहे बाबा, हे आहे राहदारी, वापारी आहिनि, पर पोइ चवंदा न न न असां ॾियो झलियो। अधु कलाक असांजे रस्ते में बीहारे था छॾनि। असांखे बचत न आहे, असां परेशान थी विया आहियूं। हाणे तोखां त जेको ढोर वठूं था 1000 ॿ रोज़ी, न त 5000 खोट। ईअं सम्झो 15-20 ढोर काया, 15-20 ढोरनि मां 2 ढोर खपाइनि, ॿिया कुल बीठा आहिनि। ॻाल्हाईंदे जानवर ख़रीद करण लाइ आयल ग्राहकनि जो चवणु हुयो त गुज़िरियल साल जी भेट में हिन वक़्तु जानवरनि जा अघ ॿीण ते थी विया आहिनि, पर कुर्बानी करणी आहे, इन करे महांगा जानवर ख़रीद करे रहिया आहियूं। ॿिए तरफ़ वापारियुनि चयो त जानवरनि जा अघ मुनासिब आहिनि। तोड़े जो जानवरनि जो चारो महांगो थी वियो आहे, पर पोइ बि असां नुक़सान करे जानवर खपाए रहिया आहियूं। हिननि शिकायत कंदे चयो त परे खां जानवर गाॾियुनि ते आणे हिन पीढ़ीअ ते खपाइण लाइ अचूं था। रस्ते ते हर चौकीअ ते पुलिस तंग करे थी ऐं फी गाॾीअ ते 500 खां 1000 रुपया उगाड़ी करे थी। न ॾियण जी सूरत में चौकीअ ते बीहारे वञे। कैमरामैन मुज़फ़र सां गॾु पहलवान जोयो, आवाज़ TV न्यूज़, रतोदेरो।